जिते मां रहां थो उहा सिंध आहे। जिते लाश लटकियल ऐं चेहरा बि चिचरियल, जिते मां रहां थो उहा सिंध आहे। न की रोड रस्ता, न की बिजली पाणी, न की का ग़रीबनि खे मिली बंद आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे। जेके हक़ लिखनि था से मारिया वञनि था, अञा कोन धरती तां धारिया वञनि था। जेके सच लिखनि था से मारिया वञनि था, अञा कोन धरती तां धारिया वञनि था। कारी सॾाए ॾाढ़ियूं रखनि था, बचड़नि सां मस्जिद में बदफेलियूं कनि था। मुल्हां जे कमाइण जो सॼो छंद आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे। 2-4 दर्जा पढ़ी थिया सहाफ़ी, डामाडोल सिस्टम खां ॾिजां रब तूं माफ़ी। 2-4 दर्जा पढ़ी थिया सहाफ़ी, डामाडोल सिस्टम खां ॾिजां रब तूं माफ़ी। जेकी मूं लिखियो आहे सा सॼी आ हक़ीक़त, घणे भाङे ॾिसंदो ईअं आ सहाफ़त। अॼुकल्ह प्रेसन में वॾो गंद आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे। मज़ामत करी थो थोरो सोच घायल, ईअं न थिए सुभाणे जो हुजे लाश लटकियल। मज़ामत करी थो थोरो सोच घायल, ईअं न थिए सुभाणे जो हुजे लाश लटकियल। कई लाल दरिया में लुढ़ंदे ॾिठा आहिनि, कई लाल दरिया में लुढ़ंदे ॾिठा आहिनि। हथां दोस्तनि जे के कुसंदे ॾिठा आहिनि। हिते सभु सचारनि जी ज़ुबा बंदि आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे। जिते मां रहां थो उहा सिंध आहे।